मीरपुर माथेलो में फ़हीम मज़ारी की खबर मूजब मीरपुर माथेलो SSP ऑफिस में सब इंस्पेक्टर मोहम्मद असलम चढ़र के मान में एक अलविदाई पार्टी ॾिनी वई, जैमें पुलिस अमले तोड़े ॿियनि दोस्तनि वॾी तादाद में शिरकत कई। ही शानदार तकरीब लाला शफ़ीक अहमद पठान, शकूर अहमद लाशारी, मंसूर अहमद सूमरो ऐं ज़ुबैर अहमद मंगी पारां मुनक़िद कई वई। प्रोग्राम जा ख़ास मेहमान रिटायर्ड OIC हबीबुल्ला राणा साहब, मोहम्मद सुल्तान ऐं अज़ीज़ुल्लाह पठान हुआ। तकरीब में शरीक थींदड़नि सब इंस्पेक्टर मोहम्मद असलम चढ़र जी सकाफ़त जो रूह टोपी ऐं अजरक ओढ़ाए गुलनि जा हार पाराए मथस गुलनि जी वर्खा कई। आयल मेहमाननि ख़िताब कंदे चयो त मोहम्मद असलम चढ़र हिन ज़िले खे पंहिंजी ज़िंदगी जा 31 साल ॾिना आहिनि। हुन पंहिंजी ड्यूटी हमेशह ईमानदारी ऐं सचाई सां निभाई आहे। मुक़ररनि वधीक चयो त हिन हमेशह हर कंहिंखे मोहबतूं ॾिनियूं आहिनि ऐं पुलिस खाते में तमामु सुठी साख रखे थो, जंहिं करे संदसि इहे मोहबतूं हमेशह यादि रहंदियूं। नाज़रीन, मीरपुर माथेलो में SSP ऑफिस में सब इंस्पेक्टर मोहम्मद असलम चढ़र जे मान में हिकु अलविदाई पार्टी ॾिनी वई, जंहिंमें पुलिस अमले तोड़े ॿियनि दोस्तनि वॾे तादाद में शिरकत कई।